दादा ने सालार तव्हांजी ज़मीन ते माल खाए आयो आहे। दादा ने मूं तोखे केतिरा दफ़ा रोकियो आहे त सालार वारनि जो माल ज़मीन ते ना अचे, कोई बि अचे थो वञा थो भोतार, हाणे इन्हनि खे साटो ॾेई हाणे इन्हनि जो माल मां ज़मीन मां कढायां थो। दादा ने वञी इन निबागे खे साटो ॾेई अच ऐं चई छॾेसि हींअर असांजी ज़मीन ते माल आयो पोइ तव्हांखे मौत मिलंदी मौत। ठीकु आहे भोतार, मां हलां थो। छा थियो नवाज़, ख़ैर त आहे? नादर खान जा माण्हू तुंहिंजे भाउ सां ॾाढो विड़िया आहिनि। बादल वारा तुंहिंजे भाउ खे अस्पताल खणाए विया आहिनि। छा नवाज़, तूं इहो छा थो चई? नादर खान जा माण्हू असां सां ईअं नथा करे सघनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।